टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अज असां क्लास चौथों जो सबक अरिड़हं पढ़ंदासूं। वॾी बोड। 2010 ईस्वी में सिंध में वॾी बोड आई। सिंधु दरिया ते गुड्डू बैराज वटि तामीर थियल टोड़ी वारो बंद दरिया जे पाणी जो दबाव न सहे टुटी पियो। बंद टुटण जे करे दरिया जो पाणी उथले पियो ऐं ॾिसंदे ॾिसंदे वॾी बोड जी सूरत इख्तियार करे वियो, जंहिं वॾी तबाही आंदी। बोड दौरान हुकूमत इंसानी हयातियुनि खे बचाइण लाइ केतिरियूं ई कोशिशूं वरितियूं। ॻोठनि ऐं शहरनि में केतिरियूं ई इमदादी टीमूं उमाणियूं वियूं, जिन लखियुनि इंसानी जानियूं बचाए खेनि महफ़ूज़ माॻनि ते पहुचायो। हिन बोड दौरान नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे कारकुननि सां गॾु मुल्क जी बहरी ऐं हवाई फ़ौज जा जवान बि शामिल हुआ। माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते पहुचाइण लाइ ॿेड़ियुनि ऐं हेलीकॉप्टरनि जो इस्तेमालु बि कयो वियो। एसोसिएशन ऐं उन खां सवाइ हिलाल अहमद ॿियनि समाजी भलाई जे रज़ाकारनि, अवामी नुमाइंदनि ऐं सरहदी वारनि माण्हुनि पंहिंजे वसान कोन घटायो। बोड मुतासिर माण्हुनि खे बचाईंदे केतिरा कारकुन ज़ख़्मी बि थी पिया, पर पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु निभाईंदे तारीख़ जो हिसो बणिजी विया। हिन बोड दौरान सिंध जो अहिड़ो को माण्हू न हो जंहिं बोड सतायलनि जी मदद न कई हुजे। बोड जे मुतासिर माण्हुनि खे ख़ासि खुराक ऐं माली मदद पिणु ॾिनी वई। उन खां सवाइ खेनि घर बि अॾाए ॾिना विया त जीअं हू ॿीहर पंहिंजनि अबाणनि अजनि में वञी आबाद थियनि। चैनल खे सब्सक्राइब कंदे जी तव्हांखे वधीक वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।